रब पाक जे इंसान सां मोहबत कंदो आहे उन जी निशानी ॿुधायव हिदायत उन इंसान खे कंहिं इंसान जो मोहताज न कंदो आहे उन इंसान खे कंहिं इंसान सां दिलि न लॻाराईंदो आहे उन इंसान खे कंहिं इंसान जे आॾो झुकराईंदो न आहे उन इंसान खे कंहिं इंसान जे आॾो रुआरींदो न आहे उन इंसान खे कंहिं इंसान जे आॾो तड़पाईंदो न आहे उन इंसान खे कंहिं इंसान जे आॾो ज़लील ऐं रुसवा न कराईंदो त यादि रखजांइ बाक़ी रब पाक जे इंसान खां नाराज़ थींदो आहे उनखे कंहिं इंसान सां मोहबत लॻाराईंदो आहे पोइ चाहे दोस्त हुजे या केरु हुजे औरत हुजे चाहे मर्द हुजे ॿिन्हिनि ते लेक्चर आहे चाहे दोस्त हुजे केरु बि हुजे यादि रखजांइ जॾहिं बि न रब नाराज़ थींदो आहे न त पहिरियों उन इंसान खे इंसान सां जोड़ींदो आहे वरी उन इंसान जे हथों ई तोड़ींदो अथसि कीअं जंहिंजे करे राति जी निंड हराम थींदी अथई बेचैनी थींदी अथई हर वक़्तु उहो यादि ईंदो अथई ख़ुदा जी ज़ात बाबरकात जो कसम ग़लति ॻाल्हि थो कयां उथ रब जे आॾो झुक रब खे चओ या रब तूं नाराज़ आहे मूंखे बश्क तूं नाराज़ आहे मूंखे बश्क जॾहिं मुंहिंजी दिलि में अॻिले जे लाइ एतिरी मोहबत रखी त अॻिलो मुंहिंजो क़दुरु ई नथो करे इन में इहो सम्झी जाए त रब तोखां नाराज़ आहे रब खे राज़ी कर इन इंसान जे लाइ त सॼी राति बि सोचण में विञाए थो इन इंसान जे लाइ त केतिरी केतिरी मन अज़ियत काटे थो यादि त कर जंहिं तोखे माउ जे पेट में 9 महीना संभालियो उहो केरु रब खारा वई पीआरई पोइ कीअं पोइ तोखे संभाले तोखे ख़बर आहे तोखे का बि ख़बर न आहे तूं उन रुठल यार खे परचाए इहे सभु ग़म ऐं परेशानियूं ख़तमु थी वई उन रुठल यार खे परचाए जेके दोस्त कावड़जी विया त इहे सभु मोटी ईंदई तूं उनखे त राज़ी कर न झुक रब खे चओ अस्तग़फिरुल्लाह अज़ीम अस्तग़फिरुल्लाह अज़ीम अस्तग़फिरुल्लाह अज़ीम अस्तग़फिरुल्लाह अज़ीम अस्तग़फिरुल्लाह अज़ीम ख़ुदा जो कसम जेकॾहिं रब राज़ी न थिए त मुंहिंजो सर कलम करे छॾिजांइ इहे सभु जिन तोखे रुआरियो जिन सताई जिन तकलीफ़ ॾिनी तुंहिंजे आॾो बीहंदा तूं रब जे आॾो झुक त रब कंहिंजे आॾो न झुकाईंदे जज़ाकल्लाह ख़ैर मा सलाम।